इंडस कैनेडियन नेटवर्क तां मशहूद काज़ी जो तव्हांखे सलाम पहुचे। दोस्तों, असां सेंसस 2022 जे हवाले सां अॼु जे प्रोग्राम में कुझु ॻाल्हाइणु चाहींदासीं। जो रिपोर्ट्स मीडिया ते हलनि पियूं त फेडरल गवर्नमेंट हिकु दफ़ो वरी सेंसस 2022 जे डिसंबर में कराइणु चाहे पई। जनरली इहो सेंसस तव्हांखे ख़बर आहे त 10 सालनि खां पोइ थींदो आहे, ऐं लास्ट टाइम 2017 में इहो सेंसस थियो हो, त उन हिसाब सां 2020 में 2027 में इहो सेंसस थियणु घुरिजे, जेको फेडरल गवर्नमेंट हींअर 5 सालनि खां पोइ वरी 2022 में करणु चाहे पई। ऐं उन सिलसिले में जीअं ॿुधूं पिया त नेक्स्ट जेका CCI जी मीटिंग थींदी तंहिंमें सेंसस जो अप्रूवल वरितो वेंदो। सिंध खे इन अर्ली सेंसस कराइण जे हवाले सां कंसर्न्स बि आहिनि, ऐं असां सम्झूं था त मुख़्तलिफ़ राया अचनि पिया साम्हूं। त के दोस्त चवनि था त इहो सेंसस जेकॾहिं थिए थो त बहितर आहे, जो असांजी वधीक बहितर रिप्रेज़ेंटेशन थींदी, जॾहिं त मेजॉरिटी जो ख़्यालु इहो आहे त इहो सेंसस के स्पेसिफिक पर्पज़ लाइ थिए पियो, ऐं इन जो सोल ऑब्जेक्टिव इहो आहे त कराची जी डेमोग्राफी, जेका ऑब्वियसली तमामु सेंसिटिव आहे सिंध जे हवाले सां, उन डेमोग्राफी खे इम्पैक्ट करण जे लाइ ही सेंसस स्पेशली कुझु धुरियुनि जे चवण जे करे थिए पियो। त इन ॿिन्ही जी रायनि खे नज़र में रखंदे असां सोचियो त जेके असांजा एक्सपर्ट्स आहिनि, जेके इन सेंसस जे हवाले सां या सिंध जी ओवरऑल जेका सिचुएशन आहे उन जे हवाले सां तमामु गहरी नज़र रखनि था, त उन्हनि सां ॻाल्हि कजे। त अॼु असां सां गॾु असांजे स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि असां जो तमामु प्यारो दोस्त ऐं तमामु वॾो नालो सिंध जो आउं चवंदुसि त सिंध जे सिविल सोसाइटी जो, सिंध में जॾहिं लॉ जे हवाले सां ॻाल्हि थिए थी त शाहब ओस्तो साहब हिकु तमामु वॾो नालो आहे। उहो अॼु असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम शाहब ओस्तो साहब। नहीं, वालेकुम सलाम, मेहरबानी तव्हांजी। शाह साहब जी पंहिंजी लॉ फर्म बि आहे। शाह साहब पंहिंजो ब्यूरोक्रेट बि रहिया आहिनि पंहिंजे प्रीवियस लाइफ में, ऐं उन खां अलावा सिंध जे लाइ तमामु घणो हिननि जो स्ट्रॉन्ग मौक़िफ़ रहियो आहे हमेशह। त असां हुननि खां ॿुधंदासीं। उन खां अलावा असां सां गॾु मौजूदु आहिनि द इंटेलेक्चुअल फोरम सिंध जो प्रेसिडेंट आहिनि साईं मसूद नूरानी साहब। अगेन तमामु सिंध जो हिकिड़ो मुदबर नालो, ऐं ॾाढो खुली ॻाल्हाईंदा आहिनि, ऐं सिंध जे इशूज़ जे हवाले सां ॾाढो जानदार मौक़िफ़ अथनि। मसूद नूरानी साहब, वेलकम टू द प्रोग्राम। कहिड़ा हाल अथव? ख़ुशि आहियो? सर अलहमदुल्ला, अलाह जा करम। ऐं असां सां गॾु मौजूदु आहिनि असांजे सिविल सोसाइटी जा हिकु ॿिया नौजवान मुतहरिक किरदार साईं इसहाक सूमरो साहब। इसहाक सूमरो साहब खे चवनि इहो था त सिंध जी जेको सेंसस जे हवाले सां सिंध जी बाइबल जेकॾहिं चइजे त इन में ग़लति कोन्हे, जो अंगनि अखरनि सां ॻाल्हाईंदा आहिनि ऐं पंहिंजो दलील तमामु इफेक्टिव तरीक़े सां प्रेज़ेंट कनि था। त इसहाक सूमरो साहब, वेलकम टू द शो। इसहाक साईं, तव्हांजो आवाज़ असांखे घटि अचे पियो। सर वॾी महिरबानी, महिरबानी। आवाज़ अचे थो साईं हाणे? सर आवाज़ अचे पियो। ओके सर, थैंक यू। सर सभ खां पहिरीं असां वेंदासीं शाहब ओस्ते साहब जी तरफ़। त शाह साहब, ही जीअं मूं पंहिंजे इंट्रो में चयो त ही जेको इशू अॼुकल्ह हले पियो सेंसस जे हवाले सां, जेका ॻाल्हि ॿोल, त तव्हां एज एन एक्सपर्ट या हिकिड़े लॉयर जी हैसियत सां या हिकिड़े सिंध सोसाइटी जे तमामु सुजाग नुमाइंदे जी हैसियत सां, तव्हां छा सम्झो था त इहो सेंसस जेको प्री मेच्योर थिए पियो, 5 साल पहिरीं थियण जी कोशिशि थिए पई, इहो सिंध जे हक़ में बहितर आहे या सिंध जे हक़ में बहितर न आहे? साईं महिरबानी काज़ी साहब। ॾिसो साईं, हाणे हिन वक़्तु जेका डिफ़ॉल्ट पोज़ीशन आहे उन में त इहो आहे त पीपुल्स पार्टी जी क़यादत जेका असांजी रिप्रेज़ेंटेटिव गवर्नमेंट आहे हिते, ऐं जेको मेन अपोज़िशन आहे या रही आहे सिंध में, MQM, ॿिन्ही जो हिकिड़ो मुतालबो रहियो आहे। ॿिन्ही जेको आहे सो 2017 जे सेंसस रिज़ल्ट्स खे एक्सेप्ट न कयो आहे सिंध जे हवाले सां। ऐं ॿिन्ही जो मुतालबो इहो ई आहे त इहो जेको आहे सो सेंसस असां क़बूल कोन था कयूं, इहो सेंसस रिग्ड आहे। ऐं इन हवाले सां जेके ख़दशा MQM जा आहिनि उहे मुख़्तलिफ़ आहिनि, जेके पीपुल्स पार्टी गवर्नमेंट जा आहिनि उहे बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। ज़ाहिर आहे MQM चाहे थी त कराची जी रिप्रेज़ेंटेशन नेशनल डेमोग्राफी में
एतिरी वधाइजे, कराची जो जेको शेयर आहे अर्बन शेयर जेको आहे उनखे एतिरो प्रोमिनेंट कजे जो बाद में उनजो असां यानी MQM को अॻिते हली पॉलिटिकल फ़ाइदो वठे, ख़ासि तौर ते जेका कन्फिगुरेशन आहे असांजी इलेक्टोरल सीट्स जी उन हवाले सां, ऐं जेका जेको सिंध जो जेको हाणे जेका पॉलिटिकल इकोनॉमी आहे या जेको असांजो जेको नेशनल पॉलिटिक्स में जेको हिकिड़ो रिप्रेज़ेंटेटिव या जेको वॉइस आहे उन में कराची जो तमामु वॾो हिकिड़ो रोल आहे। हाणे सिंधी माण्हू हाणे वॾी तइदाद में कराची में आयो आहे ऐं असां सम्झूं था त कराचीअ जो सिंध सां हूअं ई तारीख़ी तौर ते कराची सिंध जो हिसो रहियो आहे, पर हाणे त सिंध जी जेका फ्यूचर आहे, सिंधी माण्हू जो जेको मेजॉरिटेरियन जेको राइट आहे, राइट टू रूल आहे, डेमोक्रेटिक जेको उन्हनि जो राइट आहे, ऐं ख़ुदि जेको कराचीअ में असांजी जेका ओनरशिप आहे उन सभिनी जो दारोमदार इन ॻाल्हि ते आहे त कराची जो अॻिते हली डेमोग्राफिक जेको कॉम्पोज़िशन आहे उहा छा थी बीहे। छाकाणि त गुज़िरियल तव्हां जेकॾहिं 20 सालनि में ॾिसो, जॾहिं खां वॉर ऑन टेरर जो जेको नेक्स्ट फेज़ शुरू थियो हुयो ऐं उते हिननि जॾहिं फाटा में ख़ासि तौर ते ऑपरेशन शुरू कया त फाटा मां बि ऐं साउथ पंजाब मां बि वॾी हिकिड़ी तइदाद आहे जेका हिते माण्हू जिन जी लॾ पलाण थी आहे, लखनि जी तइदाद में हिते माण्हू आया आहिनि, उन्हनि खे आबाद कयो वियो आहे, उन्हनि खे मुकमल इलाइक़ा ॾिना विया आहिनि। उहे हाणे हिकिड़ी मुतहरिक काइनेटिक हिकिड़ी जेका सो इलेक्टोरल पॉलिटिक्स था कनि कराची में, ऐं कराची जी तव्हां पॉलिटिक्स में ॾिसो त नवां स्टेक होल्डर्स पैदा कया विया आहिनि। कराची जी सॼी सियासत खे रिकंस्ट्रक्ट कयो वियो आहे, उनजी मैन्युफैक्चरिंग ॿाहिरि कई वई आहे। ANP जेको हिकिड़ो तमामु पुराणो कराची जो हिकिड़ो वॾो स्टेक होल्डर हो, उनखे तक़रीबन ख़तमु कयो वियो आहे। उनजी जाइ ते लब्बैक या रसूल अल्लाह ऐं जेके इहे ॿिया उतां जेके आया आहिनि जिहादी सेटलर्स जेके आहिनि कराची में, उन्हनि खे ऑर्गेनाइज़ कयो वियो आहे। PTI पठान वोट कराची में तमामु घणो कैप्चर कयो आहे ऐं MQM खे कट टू साइज़ कयो वियो आहे, MQM खे विरायो वियो आहे। इहो सभु कुझु इन करे कयो वियो आहे त जीअं कराचीअ खे कंट्रोल करे सघिजे। ऐं ख़ासि तौर ते तव्हां ॾिसो त गुज़िरियल मां सम्झां थो त 15-20 सालनि में तमामु तेज़ीअ सां कराचीअ में हिकिड़ी जेका ॿी ख़तरनाक डेवलपमेंट थी आहे उहा आहे त कराचीअ जूं जेके ज़मीनूं आहिनि, कराची जी जेका ख़ासि तौर ते कराची या जेको मलीर जेका असांजी हितां जी डिस्ट्रिक्ट आहे ऐं ॿिए तरफ़ नेशनल हाईवे जेको ठठे वारो जेको इलाइक़ो आहे, तव्हां जेकॾहिं वेंदव त तव्हांखे हैरत थींदी त इहो केॾो तेज़ीअ सां इहो इलाइक़ो उतां जी डेमोग्राफी चेंज थी आहे, छाकाणि त उते ज़मीना तमामु तेज़ीअ सां विरहायूं वयूं आहिनि ऐं उते जेके नवां फोर्सिस डेवलप कया आहिनि ऐं उन सां मां सम्झां थो त असांजो मुस्तक़बिल कराची जे लिहाज़ खां वॾो हिकिड़े ख़तरे में अची वियो आहे। छाकाणि त जेकॾहिं ठठे जी जेका पॉपुलेशन आहे ऐं कराचीअ खां हैदराबाद सुपर हाईवे वारो सॼो जेको तव्हां जेकॾहिं ॾिसो इहो लैंडस्केप, उते शायदि ई तव्हांखे हाणे को सिंधी नज़र ईंदो, छाकाणि त उते हिकिड़ी मैसिव क़िस्म जी जेको आहे सो इंफ्रास्ट्रक्चरल डेवलपमेंट शुरू थी वई आहे। डेवलपमेंट छा, इंफ्रास्ट्रक्चर जो हिकिड़ी रेस शुरू थी वई आहे जंहिंमें DH ख़ासि तौर ते तव्हांखे ऐं बैरिया ऐं इन खां अलावा बेतहाशा तव्हांखे ॿिया नंढा वॾा लैंड माफ़ियाज़ नज़र ईंदा जिन उहो सॼो इलाइक़ो जेको आहे कराचीअ खां हैदराबाद ताईं तव्हांखे हाणे इहो बिल्कुलु हिकिड़ी एक्सटेंशन लॻंदी कराचीअ जी, ऐं जेके 100 सालनि जा पुराणा ॻोठ हुया या जेका शनाख़्त हुई, जेका ॿोली हुई, जेका उतां जी जेको कल्चर हुयो, उहो सॼो तक़रीबन वञे पियो ख़तमु थींदो। ऐं अफ़सोस सां मूंखे चवणो थो पवे त इन में लैंड माफ़ियाज़ त यकीनन मौजूदु हूंदियूं आहिनि हर दौर में, पर जेका असांजी मौजूदा पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, मूंखे तकलीफ़ थींदी आहे, मां हमेशह इहो घड़ी घड़ी वर्जाव कंदो आहियां त इन असांखे ॾाढो नुक़सानु ॾिनो आहे। 15 सालनि में तव्हां ॾिसो त ज़ुल्फ़िकाराबाद जे नाले में 50,000 एकड़ ज़मीन जेको आहे सो उहा त ऑलरेडी ॾेई चुका आहिनि। तव्हां जेकॾहिं वेंदव त तव्हांखे साकरो ऐं इवन केटी बंदर ताईं तव्हांखे हाणे बेतहाशा इवन तव्हांखे एॾो तव्हांखे पठाण मिलंदो उते जो तव्हां हैरान थी वेंदव, तव्हांखे लॻंदो तव्हां पिशावर में था घुमो। ऐं यानी इहो इलाइक़ो हूअं ई ॾाढो हिकिड़ो सबमिसिव माण्हुनि जो इलाइक़ो आहे। ठठे जा माण्हू वीचारा हूअं ई ॾाढा अमन पसंदि ग़रीब माण्हू आहिनि
उते आसानीअ सां तव्हां ज़मीननि खे जेको आहे सो कब्ज़ो करे सघो था, छाकाणि त हिननि ॼाणी बुझी अॼु ताईं असांजूं जेके पब्लिक लैंड्स आहिनि उन्हनि खे सर्वे न कयो आहे। नूरानी साहिबु मूंखां सीनियर आहे हिन मामले में, वॾो तमामु वॾो जूरिस्ट आहे, साईं खे ख़बर आहे हिन ॻाल्हि जी त जेसि ताईं लैंड सर्वे न थींदी आहे तव्हां वटि पज़ेसरी राइट बि तव्हां एस्टेब्लिश नथा करे सघो। जेके सदियुनि खां वेठा आहिनि ॻोठ, जेके वीचारा जिन वटि सिर्फ़ु पज़ेसरी राइट आहे, टाइटल त आहे ई कोन, राति जो उते बिल्डोज़र था वञनि, उते उन्हनि खे लॾायो थो वञे, उनखां पोइ छाकाणि त तव्हां वटि त को सबूत ई कोन्हे, तव्हांखे इहा बि ख़बर कोन्हे त मां कहिड़े सर्वे नंबर ते वेठो हुउसि। सही सो ॼाणी बुझी ज़मीननि खे सर्वे नथो कयो वञे त जीअं ज़मीननि खे आसानीअ सां तव्हां खुर्द बुर्द करे सघो। ऐं हिन में अफ़सोस सां मूंखे चवणो थो पए त असांजी जेका पंहिंजी चूंडियल हुकूमत आहे उहा जेको कमु हो सियासी तौर ते अञा ताईं नथा करे सघनि, उहो इंतिज़ामी लिहाज़ खां हुननि जे लाइ कमु आसान था कंदा वञनि। जॾहिं तव्हां वटि ज़मीन ई न बचंदी काज़ी साहिबु, जॾहिं तव्हां वटि ज़मीन ई न हूंदी, जॾहिं तव्हां वटि ज़मीन ते उहे माण्हू जेके सदियुनि खां रहंदा हुया उहे ई तहलील थी वेंदा, उहे ई वीचारा ॻोठ ख़तमु थी वेंदा, त पोइ मूंखे ॿुधायो त उन्हनि इलाइक़नि ते तव्हां कीअं राइट टू रूल इस्टेब्लिश करे सघंदव। सो इन करे हिकिड़ी तमामु ख़तरनाक सूरत हाल आहे। सिर्फ़ु सेंसस जो मामिलो न आहे, सेंसस में थी सघे थो असांखे फ़ाइदो बि थी वञे जेकॾहिं असां थोरो इन में अलर्ट हुजूं ऐं असां बहितर तौर ते पंहिंजी ॻणप करायूं ऐं असां उन में पंहिंजो हिकिड़ो वॉच रखूं। पर ॻाल्हि सेंसस जी न आहे, ॻाल्हि आहे त जेको हिकिड़ी अनरिस्ट्रिक्टेड हिकिड़ो फ्लो आहे माण्हुनि जो लखनि जी तइदाद में, जेको नॉर्थ में थिए थो उहो असां था लोड़ियूं। यानी पाकिस्तान जी जेका बि स्ट्रेटेजिक जेके ब्लंडर्स थिया आहिनि फॉरेन पॉलिसी जा या इंटरनल पॉलिसी जा, उन्हनि जो सभिनी जो जेको अज़ाब आहे, उनजो जेको सभिनी जो जेको छा जेको चइजे आउटफॉल आहे उहो सिंध ते अची पियो आहे। हा एग्ज़ैक्टली, उहो जेको उनजो फॉल आउट आहे उहो असांजे मथां आहे ऐं असां था लोड़ियूं उन में। असां ईअं था लोड़ियूं त असांजी जेका डेमोग्राफी आहे उहो वञे थी तेज़ीअ सां बदिलबी। कराची में बि सिंधी तमामु घणा आया आहिनि, पर उन्हनि खे का सपोर्ट कोन्हे गवर्नमेंट जी त उन्हनि खे को सेटल कजे, उहे इलाइक़ा पैदा कजनि, कॉन्स्टिट्यूएंसी पॉलिटिक्स में सिंधी माण्हू कराची में को रोल प्ले करे सघे। तंहिंजे करे मूंखे ॾाढी गणती आहे त होॾे हिननि 30-35 वॾेरा विहारे छॾिया आहिनि जेके सिंध खे कंट्रोल था कनि, ॿाराड़ी जी सिंध खे, ऐं हिते हिननि इहो सिलसिलो शुरू कयो आहे। तंहिंजे करे मूंखे यकीन कयो त हालांकि मूंखे ज़ाती तौर ते पीपल्स पार्टी सां कॾहिं का न रही आहे, न मुंहिंजो को इंट्रस्ट आहे, न मुंहिंजी का दुश्मनी आहे, पर जेका हुननि जी पॉलिसी आहे उहा मां सम्झां थो त हिकिड़ी ख़ुदकशी या बर्बादी ऐं तबाही वारी पॉलिसी। वॾी महिरबानी सर। मसूद साईं, इन ई साॻी सुवाल खे जितां शहाब साहब छॾियो आहे उतां ई शुरू करियूं था त हीउ जेको हिन वक़्तु सेंसस जे हवाले सां छाकाणि जो पाण ॻाल्हायूं पिया ऐं रिपोर्ट्स इहे अचनि, कंफ्लिक्टिंग रिपोर्ट्स अचनि पियूं त इहो सेंसस डिजोरे थींदो वर्सिस डिफेक्टो। इन्हनि मां कुझु माण्हू चवनि था त डिजोरे थींदो, के चवनि पिया त डिफेक्टो थींदो सेंसस। त तव्हां छा सम्झो था त एज़ अ सिंधी, स्पेशली जॾहिं असां कराची जी डेमोग्राफी जी ॻाल्हि करियूं था त इन ॿिन्ही जे हवाले सां कुझु प्लसिस आहिनि, कुझु माइनसिस आहिनि, त तव्हां छा था सम्झो त सिंध गवर्नमेंट जॾहिं CCI में वञे थी त हुनखे कहिड़े क़िस्म जे सेंसस अगरि थियणो आहे त उनखे सपोर्ट करणु घुरिजे? नहीं, जेकॾहिं का बि शइ जेकॾहिं प्रीमेच्योर कनि था, टाइम खां अॻु में थिए थी, ऐं एक्सप्लेनेशन का कान्हे त छो थी थिए, त इन जी माना त बायस थियो ऐं इन जो इंटेंशन मेलाफाइड सिधो थी थो ज़ाहिर थी पए। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त बेसिकली इहो तव्हां जेको मसइलो हींअर खयो आहे, या शवाब केतिरे मसइलनि जी ॻाल्हि कई, ज़मीन ते कब्ज़ा, ॻोठनि ते कब्ज़ा, इलाही प्रॉब्लम, डोमिसाइल जा माण्हू मसइला खणनि था, इन्फ्लक्स जा मसइला खणनि था, अलाए केतिरा हज़ारे लखे करोड़े मसइला आहिनि। सही, जो असांजे दामन में जीअं कंडा लॻा हज़ारे कंडा आहिनि। त बहरहाल मां हिकिड़ी ॻाल्हि इहा थो करणु चाहियां त ईअं छो आहे भला त मसइला असांजा वधंदा वञनि, हल को छो कोन था थियनि? हेतिरी महिनत असां कई आहे, असांजे लीडरनि एॾी महिनत कई आहे, पाकिस्तान खां वठी थियण खां वठी जो माण्हू जेलनि में विया आहिनि लीडर असांजा, ऐं आम माण्हू बि वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, केतिरा माण्हू मुआ आहिनि, शहीद थिया आहिनि,
ऐं पर मुतालबा इहे खणंदा पिया अचूं साॻिया जेके तव्हां हींअर डिस्कस पिया कयूं इहो सॼो मुतालबो जेको बि आहे असां शुरू खां खणंदा पिया अचूं पर थिए कोन थो उनजो रीज़न छा आहे उनजो रीज़न उनजा ॿ रीज़न्स हिकिड़ो त जेको माण्हू असां सां जाती करे थो जेकी कुवत फोर्सिस असां सां जातियूं कनि पियूं हिकिड़ी प्लैन स्कीम मुताबिक़ जेका अलाए कॾहिं ठही आहे अयूब खान जे दौर में ठही आहे उन खां थोरो अॻु में ठही आहे या अंग्रेज़नि ठाही आहे या अमेरिकन्स ठाही आहे जंहिंमें सॼो टारगेट सिंध आहे जीअं ॻाल्हि कई ओस्ते साहिबु त सिंध जो सॼो महवर सिंध ते आहे सिंध जेको आहे हिनखे तमामु हिकिड़ी अहिड़ी प्लेस लॻे थी जंहिंखे तमामु सिक्योर रखिणो आहे पंहिंजे कंट्रोल में रखिणो आहे त उन हिसाब सां हिकिड़ो त इहो त असीं उन्हनि माण्हुनि खां घुरूं था जॾहिं तव्हां ॾिठो त को जलसो थींदो आहे असांजी जमायतुनि जो GSN वारा हुजनि या ॿिया हुजनि या टिया हुजनि उहे जेको बि कंदा आहिनि मुतालबा कंदा आहिनि असीं ही इजलास ठहराव बहाल पेश करे थो ऐं हुकूमत खे चऊं था त ही कयो वञे हाणे हुकूमत माना त जंहिंसां जाती करे पई उनखे तव्हां बेक पिया कयो उन खां वरी साॻियो मसइलो यानी मारे बि जहान खान हलो बि जहान खान हिकिड़ी त इहा पॉइंट जेका असांखे मां ॿुधाइणु चाहियां थो त इहा पॉइंट ग़लति आहे इहा पॉइंट ग़लति ॿियो त असांजे हिन में डिमांड्स में जेको आहे प्रॉपर नमूने में जारियत कान्हे असांजो मिडिल क्लास तमामु पोइते पइजी वियो आहे थधो थी वियो आहे शायदि नाउमीद थियो आहे पर मां सोचां थो त इहे सभु ॻाल्हियूं ख़तमु थी वेंदियूं थोरी जारियत घुरिजे हींअर तव्हांखे मिसाल ॾियां त जमायत इस्लामी हिकिड़ो धरणो हुयो जमायत इस्लामी लोकल गवर्नमेंट जे हिन ते लास्ट में अमेंडमेंट ते धरणो हुयो जी सर हफ़्तनि जो धरणो हुई चोथे हफ़्ते में हुनजो कंहिं हद ताईं कमु थी वियो न छाजे कारण जो हू गॾु थिया वेठा एहतजाज कयूं थोरो एग्रेसिव थिया जाइराना थिया हद खां वधीक लिको कोन लंघिया हिकिड़ी हद ताईं आया पर कमु थी वियो असां बि थोरो ॿाहिरि निकिरणु घुरिजे मां उन लाइ मां प्लैनिंग कयां पियो मां फ्रैंकली प्लैनिंग कयां पियो त मां सभिनी खे पहिरें जेके बि असांजूं पार्टियूं आहिनि उन्हनि खे आऊं उन्हनि खे गॾु कयूं उन्हनि खे हिकिड़ो अहिड़ी तरह सां ॿुधाइजे त तव्हां सभु कुझु करे सघो था जेकॾहिं तव्हां गॾु थियो था इंक्लूडिंग ही पॉपुलेशन जो मसइलो इंक्लूडिंग सेंसस ॿिया जेके मसइला आहिनि असीं खणंदासूं विद प्रेशर ऐं उते कुझु जाइराना अंदाज़ में ॿाहिरि निकिरंदासूं मां हुनखे चवां थो त सभिनी खे तव्हांजे मार्फत बि चवां थो त हाणे तयारु थियो घणो थियो जीअं अञा सुता पिया हूंदासूं चवनि था त असांजो मिडिल क्लास जेको आहे उन ते इल्ज़ाम इलाही आहिनि त सुस्त थी वियो आहे पोइते पइजी वियो आहे त इन्हनि खे थोरो खणिजे ऐं अॻिते अचनि महिरबानी करे अॻिते अचनि मुदत थियनि ऐं थोरो अंदाज़ जाइराना कनि पिनण जो छॾियो हाणे पिनण ख़तमु पिनण मां कुझु कोन वधंदो हाणे ॿी ॻाल्हि त पीपुल्स पार्टी हिकिड़ो मुसीबत बि असांजे लाइ आहे पर बरकत वारी शइ बि अथव थोरो आहे अकुल जी ॻाल्हि तव्हां थोरी पंहिंजी जारियत ऐं अकुल सां हलंदो त फस्ट क्लास कमु थी वेंदा मां अञा निराश न आहियां मां नाउमीद न थियो आहियां छाजे कारण जो नाउमीद कुफर आहे मां चवंदो हर का शइ थी वेंदी तरीक़े सां अकुल सां सम्झ सां असां पंहिंजे ॿाहिरि त ॾिसूं त हाणे पीपुल्स पार्टी जी ॻाल्हि मां पूरी करे वठां पीपुल्स पार्टी हिकिड़ो ऑर्गनाइज़ फोर्स आहे इहा हिकिड़ी कुदरत कीअं थी वई आहे पर इट इज़ एन ऑर्गनाइज़ फोर्स यू कैनॉट इट इज़ एन ऑर्गनाइज़ फोर्स यू कैनॉट इग्नोर इट तव्हां हिकिड़े फोर्स खे कीअं था इग्नोर कयो उनमें मिडिल क्लास शामिल आहे बराबरि हुननि जूं केतिरियूं ख़राबियूं आहिनि MP वग़ैरह छा वेठा कनि सॼी करप्शन थी वई आहे ऐं सही तरह सां पंहिंजो कमु कोन पिया कनि सिंध जे बारे में सही तरह सां त हीउ जेको कमु आहे इहो पीपुल्स पार्टी जे मार्फत हुकूमत जे मार्फत बहितरीन तरीक़े सां थी सघे थी बहितरीन तरीक़े सां कनि जेकॾहिं हू कनि त हिननि जो पंहिंजो हिननि खे घुरिजे त पंहिंजो हिकिड़ो अलॻि कंसेंसस कनि हिननि खे सोर्सिस आहिनि वसीला आहिनि करे सघनि था सिंध जी आबादी जी आदमशुमारी पीपुल्स पार्टी ख़ुदि कराए सघे थी जेकॾहिं चाहिनि त इन्हनि खे बि छॾिबो कोन इन्हनि खे तव्हां एग्री नथा करे सघो इन्हनि खे थोरो सम्झाइजे मिलिजे कजे त इहो कमु थी वेंदो हाणे शोआब बसि जहिड़ा माण्हू ज़हीन माण्हू वञी मिलनि उन्हनि सां त बाबा छा वेठा कयो तव्हां बि त सिंध जा माण्हू आहियो असीं बि सिंध जा माण्हू असां अल्टीमेट सफ़र तव्हां बि कंदो ऐं आख़िरी ॻाल्हि मां हिकिड़ी ॿी चवणु थो चाहियां त असां पंहिंजो अखियूं बिल्कुलु बंदि करे वेठा आहियूं अंधो जीअं लठ हणंदो आहे पोइ जंहिंखे लॻे जंहिंखे न लॻे अंधे जी लठ वांगुरु वेठा कमु कयूं इहो कोन था ॾिसूं त न
ॿिया बि पार्टियूं ॿियूं पार्टियूं हिते मौजूदु आहिनि, ॿिया माण्हू बि मौजूदु आहिनि सिंध में, ॿिया कहिड़ा स्टेक होल्डर्स आहिनि, उन्हनि सां ॾिसो त सही उहो छा था चवनि, मिलो त सही। मां शुरू कई आहे, मां पंहिंजे जेको दी इंटेलिजेंट फोरम में लीडर ऑफ अपोजिशन सिंध जो हुनखे हलीम आदिल खे दावत ॾिनी, आयो मोबिलाइज़ कयईं, ॻाल्हाई ऐं काफ़ी पॉइंटूं असांजे हक़ में ॻाल्हाए वियो। कमाल मुस्तफ़ा खे मूं पंहिंजे दी इंटेलिजेंट फोरम जे में हिकिड़े इशू अफ़गानिस्तान इशू ते घुरायो ऐं ॾाढो बहितरीनु तक़रीर कयईं ऐं वधीक असां सां हींअर बि ॾिसो त हुनजी पॉलिसी कुझु बहितर थी आहे। त इन्हनि सभिनी स्टेक होल्डर्स खे पाण खे ॾिसणो आहे, उन्हनि सां मिलणो आहे, एक्सप्लोर करिणो आहे। इहो न सोचणु घुरिजे त हीअ त कंहिं हिन फलाणे वक़्त में हेतिरा सिंधी मारे छॾिया हुआ, या हीअ सिंध जा गद्दार आहिनि, या हिननि वॾो ज़ुल्म कया, किले में बि हीअं थी वियो, हूअं थी वियो। हाणे सूरत हाल चेंज आहे, सॼी वर्ल्ड चेंज पई थिए, सही इनखे एक्सप्लोर करणु घुरिजे, का शइ न छॾिजे, तमामु ज़हानत सां कमु कबो, अकुल सां, हिमत सां, हौसले सां, त हर का शइ थी वेंदी। तव्हांजी हीअ जेका सेंसस कनि पिया, मूंखे बिल्कुलु हिन ते यकीन कोन्हे। हिन जो सॼो मक़सदु आहे त पाण खे मिनारिटी में ॾेखारे जीअं वञनि कनि। हाणे मिनारिटी माना त सीटूं बि असांजूं इलेक्शन जूं हुनजूं वयूं, असांजी जेके थोरी घणी मेजॉरिटी जेकॾहिं आहे सुप्रीम असेंबली उहा बि वई, ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसो त ॿिया जेके फाइनेंसिस आहिनि, डिस्ट्रीब्यूशन नेशनल ऑफ फाइनेंस फाइनेंस, कमीशन में बि जेको आहे असांजे इलाही लाइ मसइला थींदा। प्रॉब्लम्स थींदा। त बिल्कुलु मां सही। बहरहाल हाणे इहो आहियां त इतिहाद करणु घुरिजे, सभिनी माण्हुनि खे पाण में मिलणु घुरिजे, सभिनी पार्टियुनि खे पाण में जेके बि आहिनि बिल्कुलु मिली करे अॻिते को क़दम खणणु घुरिजे। बिल्कुलु सही, वॾी महिरबानी। इसहाक साईं, तव्हांजी तरफ़ अचूं था। तव्हां नंबर्स जे मामले में एक्सपर्ट आहियो, तव्हां थोरो असांखे नंबर्स जे हवाले सां ॿुधाईंदा त 2017 जी असांजी डेमोग्राफी कहिड़े तरीक़े सां हुई, ऐं जेका मौजूदा सूरत हाल बीहे पई, ऐं जंहिं तरीक़े सां ॿुधूं पिया त जेको माण्हू जिते रहे थो उन ई खे काउंट कयो वेंदो हिन सेंसस में, त उन सां असांजे डेमोग्राफी ते सिंधियुनि जी डेमोग्राफी ते उन जूं कहिड़ियूं इम्प्लीकेशन्स अचणियूं आहिनि, थोरो उन जे हवाले सां अगरि तव्हां ॿुधाए सघो। हेलो, आवाज़ अचे थो? जी सर, जी मशहूर साहब। जी साईं, जी तव्हां ॻाल्हायो। सर, हा बिल्कुलु, तव्हांजी वॾी महिरबानी त तव्हां असां मूंखे मौक़ो ॾिनो। हाणे जो ख़्यालु आहे त थोरो जेको सेंसस जो पलपंद आहे ऐं उन ते चंद जुमिला ॻाल्हाइण खां पोइ वरी ईंदुसि इन ते। पहिरीं ॻाल्हि त 1998 जी जेका लास्ट सेंसस थी हुई, त उन जा जेके अंग अखरनि त उहा बज़ाहिर 10 सालनि खां पोइ थियणु खपे हा, त उहा इट मीन्स त 2008 में थिए हा, पर उहा 2008 में कान थी हुई। वरी उहा जेका सेंसस 2011 में उनजी घर शुमारी थी हुई। उन जा जेके अंग अखर आया हुआ उहे सॼी सिंध जा इंक्लूडिंग कराची जेके 5.5 करोड़ जेके आहिनि से आया हुआ 2008। माना ईअं सम्झो त अॼु खां तक़रीबन कोई 13-14 साल अॻु सिंध जी आदमशुमारी जेका घर शुमारी जे हवाले सां आई उहा 5.5 करोड़ आई, ऐं उन जा अंग अखर घर शुमारी जे हवाले सां बाक़ाइदे जारी थिया हुआ। ऐं जंहिंमें कराची जी जेका आदमशुमारी आई उहा बि अॼु खां ईअं खणी माना 13-14 साल जेके आहिनि से आई हुई तक़रीबन 2 करोड़ ऐं 11 लखनि जे क़रीब। माना उन वक़्त में 2011 जी पाण चऊं था जॾहिं आदमशुमारी में अञा कन्वर्ट न थी, त उन ई अंगनि गवर्नमेंट जो खाते खे अॻिते वधण न ॾिनो या वधी न, पोइ उन जा कहिड़ा बि रीज़न आहे कीअं हो, ऐं आदमशुमारी जो जेको सिलसिलो हो तो उहो माना न थी सघियो। माना 1998 खां पोइ जेका बि आदमशुमारीअ जा जेके मूव थिया आहिनि इंक्लूडिंग 2017 जा जेके अंग अखर आया आहिनि उहे बि अञा ताईं असीम सम्झूं त CCI में कम वञनि पिया या हींअर वरी हुनखे री आदमशुमारी कई थी वञे। तंहिंजे करे इहो जेको सिलसिलो आहे न आदमशुमारी जे अंग आहे इहो 2011 शुरू थियो आहे। सिर्फ़ु हींअर जो मसइलो न आहे जेको मुंहिंजो ख़्यालु आहे जेके अंग अखर ॿुधाइनि था। हिकिड़ी शइ आहे, ॿी शइ आहे त हाणे जेका 2017 जी आदमशुमारी जॾहिं डिक्लेयर थी त उन में सिंध जी सॼी आदमशुमारी ऐं कराचीअ जी आदमशुमारी हाणे सम्झण जी इहा कोशिशि कबी या असीं इहो ॾिसंदासूं त छा असांखे असांजी जेका सिंधी इंटेलेक्चुअल्स आहियूं, सिंधी दानिश्वर, सिंधी पॉलिटिकल पार्टी
आहिनि छा उन्हनि खे एतिराज़ कराचीअ जी आदमशुमारीअ ते आहे त उहा घटि आहे या वधी आहे या पूरी सिंध जी आदमशुमारीअ ते उन्हनि खे एतिराज़ आहे जेकॾहिं पूरी सिंध जी आदमशुमारीअ ते एतिराज़ आहे बि सही त उहा 5.5 करोड़ हुई जेका 2011 में हींअर जेकॾहिं 4 करोड़ ऐं समथिंग ॾेखारी वई आहे 78 लख ॾेखारी वई छा असीं उनखे मञूं था या नथा मञूं पहिरियों सुवाल इहो आहे जेको जंहिं ते असांजा दोस्त उन ते क्लियर न आहिनि पहिरीं ॻाल्हि इहा नंबर 2 ॻाल्हि त हाणे चवंदा त कराचीअ ते हाणे कराचीअ जी आदमशुमारीअ ते इहो मौक़ुफ़ आहे त भई कराचीअ जी आदमशुमारी सही थी आहे जॾहिं त अंग अखर ॿुधाइनि था त 2011 में जॾहिं कराचीअ जी आदमशुमारी 2 करोड़ 11 लख हुई त हाणे उहा जेका आहे 2017 में वरी 1 करोड़ 60 लखनि ते कीअं थी आहे इन ते डेमोग्राफीअ जा जेके माहिर आहिनि हाणे डेमोग्राफीअ जा असीं माहिर त कोन आहियूं पर डेमोग्राफीअ जे जेके माहिर आहिनि या कुझु जेके इजलास थिया जेके फेडरल गवर्नमेंट जे थ्रू थिया हिते कराचीअ जे कुझु इदारनि में थिया ऐं हिन में रिजन प्लाज़ा में उन्हनि ॾींहंनि में थिया त उन में जो मौक़ुफ़ थियो कराची जी आदमशुमारी 6 खां 7 मिलियन माण्हू घटि ॾेखारी वई आहे ऐं इन ते हिकु ॿिनि में मुंहिंजो बि वञण जो इतफ़ाक़ थियो त उन्हनि त उहा 6 खां 7 लख 6 खां 7 मिलियन आदमशुमारी घटि ॾेखारी वई आहे हाणे असीं चऊं था कराचीअ जी जेका आदमशुमारी आहे उन में जेको उर्दू ॻाल्हाईंदड़ आहे जंहिं लाइ असां जो आहे त भई उर्दू ॻाल्हाईंदड़ जेको आहे सो घटि थियो आहे ऐं उन्हनि जी जेका सा उहो घटि थी आहे यकीनन उन्हनि जी घटि थी आहे उर्दू ॻाल्हाईंदड़ जेको 1998 जी आदमशुमारीअ में 48% हो उहो आदमशुमारी में हिन वक़्तु जेको आहे सो 42% अची थियो आहे ऐं अहिड़े नमूने सां सिंधी ॻाल्हाईंदड़नि में जेको इज़ाफ़ो आयो आहे मुंहिंजो ख़्यालु आहे मुंहिंजी ज़ाती राय आहे या मुंहिंजी जेका थोरी घणी रिसर्च आहे नंढी रिसर्च आहे त सिंधी माण्हू कराचीअ में जेको चयो थो वञे त अचे थो उहो एतिरो न चयो थो जेकॾहिं आयो आहे किथे ज़ाहिर छो नथो थिए हिन सेंस छो न ज़ाहिर थियो आहे हिन सेंस में जेको ज़ाहिर थियो आहे उहो सिर्फ़ु 3% वधियो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 3% वधियो आहे जॾहिं त इन जी भेट में ॿिया जेके आहिनि उहे उन्हनि में तमामु घणी वाधाई आहे जीअं मिसाल सराइकी ॻाल्हाईंदा आई आहे इन खां जेको आहे सो तव्हांजो पछतो ॻाल्हाईंदड़नि में तमामु घणी वाधाई आहे हज़ारा ॻाल्हाईंदड़नि खे वाधाई आहे ऐं जेका घटिताई आई आहे उहा पंजाबी ॻाल्हाईंदड़नि में आई ऐं बलोच ॻाल्हाईंदड़नि में बि जेका आहे उन में घटिताई आई आहे सम्झां थो कराची जी आदमशुमारी जेका आहे सा घटि ॾेखारी वई आहे 6 खां 7 मिलियन पंहिंजी जॻह ते सही न बि हुजे या दोस्त मुंहिंजा उन सां इख़्तिलाफ़ रखनि पर कराची जी आदमशुमारी जेका आहे बिल्कुलु घटि ॾेखारी वई आहे 2011 सॼी सिंध जी आदमशुमारी घटि ॾेखारी वई आहे पर आदमशुमारी जेका 2 करोड़ ऐं 2 करोड़ 20 लख 25 लख एतिरनि सालनि खां पोइ वरी वञी बीहे थी पंहिंजी तव्हांजी 1 करोड़ 60 लखनि ते तंहिंजे करे उहा आदमशुमारी अंगनि अखरनि मुताबिक़ घटि आहे हाणे असीं चऊं था हीअ जेका ॿी आदमशुमारी थिए पई उन ते असांजो जॾहिं डिक्लेयर थी मौक़ुफ़ छा हो मक़सदु आहे त मौक़ुफ़ इहो त पीपल्स पार्टी गवर्नमेंट उनखे न मञियो हींअर बि उहा पीपल्स पार्टी गवर्नमेंट उनखे नथी मञे उन्हनि अंगनि अखरनि खे या जेका ॿियूं पार्टियूं आहिनि फॉर एग्ज़ाम्पल MQM आहे कराची जी जेका नुमाइंदगी थी करे या वरी तव्हांजी जमात इस्लामी बि जेको आहे हिन ते तमामु घणो जेको आहे सो मोहम हलाई अहिड़ो सिलसिलो कयो पर तव्हांखे आउं दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां त इहा पिटीशन जेका दाख़िल कई वई उहा पिटीशन दाख़िल सुप्रीम कोर्ट में डायरेक्ट पिटीशन दाख़िल कई वई त कराची ऐं हैदराबाद जी ॿीहर आदमशुमारी कराई वञे जॾहिं त इन ते असां ख़ामोश हुआसीं माना असांजी जेका सिंधी जेको इंटेलेक्चुअल क्लास हो राइटर क्लास हो या पॉलिटिकल पार्टीज़ उहे छो न उन जो दुर थियूं त उन्हनि जो मौक़ुफ़ छा हो हाणे जेकॾहिं सेंसस जो बाक़ाइदे अमल शुरू थी वियो आहे उन जा ट्रेनिंग्स जा क्लास शुरू थी विया आहिनि उन्हनि जो हिकु इस्लामाबाद में थियो आहे हिकिड़ो ताज़ो जल्दी कराची में थियण वारो आहे उन जो सुवालनामो तयारु थी वियो आहे सभु शयूं तयारु थी वियूं आहिनि हाणे असीं उन खे कीअं रोके था सघूं मक़सदु आहे त असां वटि कहिड़ी हिकमत मिली आहे तंहिंजे करे आउं सम्झां थो त सेंसस जेका आहे सा कराचीअ जे हवाले सां जेकॾहिं ॾिठी वञे घटि ॾेखारी वई आहे हा घटि ॾेखारण जा जेके सबब आहिनि उहे आहिनि त कराचीअ जी आबादीअ में जेको शनाख़ती कार्ड में जेके पहिरियां 4 अंग ॾेखारिया था वञनि उहे 4 अंग निशानदेही कंदा आहिनि त ही हिते जो रहंदड़ माण्हू जेको आहे सो असुल जो आहे हुननि जॾहिं सेंस पूरी कई त उन में हुननि पोइ कंप्यूटर खे हिकिड़ी जीअं हुन उहे जेके माण्हू आहे
उन्हनि खे जेको आहे पंहिंजे ज़िलनि में ॾेखारियो आहे। तंहिंजे करे कच्छ में रहण जेको उहो माण्हू कराची में रहंदड़ माण्हू जेको आहे सो पंहिंजे ज़िलनि ॾे मुंतक़िल थी वियो आहे, ज़िलनि ॾे मुंतक़िल थियो आहे ऐं पंहिंजे सूबनि ॾे मुंतक़िल थी वियो आहे। फॉर एग्ज़ाम्पल मुंहिंजो शनाख़ती कार्ड नवाब शाह जो आहे, तंहिंजे करे मुंहिंजी जेका दाख़िला ॾेखारी वई आहे, सम्झां थो उहा नवाब शाह में ॾेखारी वई आहे। अहिड़े नमूने सां जेके लखें माण्हू हिते रहनि था, जिन जो वास्तो केपीअ सां आहे, जेके धीर सां वास्तो था रखनि, कलाद सां रहनि था, मुज़फ़रगढ़ सां वास्तो रखनि था, उन्हनि सभिनी खे वरी उन्हनि पंहिंजे सूबनि में ॾेखारियो आहे। तंहिं करे कराची जी आदमशुमारी जेका आहे सा वरी जेकर हाणे थींदी, उहा यकीनन कराची जी आदमशुमारी तक़रीबन 2 करोड़ सवा 2 करोड़ जे लॻभॻि थींदी। यकीनन इन जा जेके आहिनि से सीटूं वधंदियूं ऐं सूबाई असेंबली जूं सीटूं वधंदियूं, क़ौमी असेंबली जूं सीटूं वधंदियूं। तंहिंजे करे इहो ऑल ओवर डेमोग्राफीअ जे हवाले सां सिंध खे बिल्कुलु नुक़सानु पहुचंदो। पर न त असां वटि हिकिड़ो मौक़िफ़ इहो बि आहे त भई असां उन्हनि माण्हुनि खे न ॾेखारियो वञे या उन्हनि खे हिते वोट जो हक़ न ॾिनो वञे। हाणे इहो हिकिड़ो त पॉलिटिकल मसइलो आहे, इहो मुंहिंजे ख़्याल में त इहो हुकूमती लेवल ते हुकूमत या असेंबली जी सतह ते लेजिस्लेशन जे हवाले सां हल थींदो। न बिल्कुलु तंहिंजे सही करे आहे, बिल्कुलु सही आहे। तव्हांजो ॾाढो क्लियर मौक़िफ़ साम्हूं आयो। शाहब साईं, हाणे तव्हां खां थोरो पुछंदुसि त ही मल्टीट्यूड ऑफ प्रॉब्लम्स जेको आहे सो बज़ाहिर अचनि पिया साम्हूं। जीअं पंहिंजो नूरानी साहिब जिन इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो त असां हिकिड़ो यूनिफाइड स्टांस सिंध जो इन टोटैलिटी कोन्हे, जंहिंजे करे असां पंहिंजो केस जेको आहे सो इफेक्टिवली प्रेज़ेंट कोन पिया करे सघूं, या प्रोविंशियल गवर्नमेंट खे या फेडरल गवर्नमेंट खे। ऐं इसाक भाउ जंहिं तरीक़े सां नंबरनि में पाण खे ॿुधाए पियो त 60-70 लख जेकॾहिं कराची जी आबादी घटि में थी आहे त इन जो मतिलबु इहो हूंदो त सॼी सिंध जी आबादी घटि ॾेखारी वई आहे, माना त NFC में सिंध खे उनजे करे धकु लॻो। ऐं जेकॾहिं कराची जी आबादी 60-70 लख घटि ॾेखारी वई आहे त छा गारंटी हूंदी त रेस्ट ऑफ सिंध जी आबादी सही तरीक़े सां रिफ्लेक्ट थी हूंदी, त यकीनन उते बि आबादी घटि छो थी हूंदी। नंबर ॿी ॻाल्हि त ही असां जेको शनाख़ती कार्ड वारी ॻाल्हि करियूं पिया, मिसाल जे तौर ते जेकॾहिं इसहाक साहिबु कराची में रहे थो ऐं उहो काउंट नवाब शाह में थिए थो, छाकाणि जो हुनजे शनाख़ती कार्ड जे नंबरनि जे बुनियाद ते थिए थो, त पोइ सुवाल इहो आहे त पोइ पठाणनि जी आबादी कहिड़े तरीक़े सां कराची में वधी 2011 में? का फॉर्जरी थी या किथे स्पेशल केस हलियो आहे त भई जेकॾहिं सिंध जो माण्हू आहे त उनजी त ॾेखारियो उनजे पंहिंजे ॻोठ में, ऐं जेकॾहिं ॿिए के सूबे जो माण्हू आहे त उनखे उते ई ॾेखारियो जिते आहे। माना डिफेक्टिव ऐं डिजोरे जो जेको आहे सो हिकिड़ो मिक्सअप उन्हनि करे इन आबादी खे डिक्लेयर कयो हो। ऐं टियों जेका शइ बज़ाहिर हिन सॼे डिस्कशन में महसूसु थिए पई उहा इहा आहे त असांजो सिंध जो त परमानेंट रेजिडेंट्स जो डॉक्यूमेंट PRC फांदी आहे, डोमिसाइल बि फेडरल गवर्नमेंट जो डॉक्यूमेंट आहे, CNIC बि फेडरल गवर्नमेंट जो डॉक्यूमेंट आहे। त असांखे छा सेंसस शनाख़ती कार्ड या डोमिसाइल जे बुनियाद ते करणु घुरिजे, या असांखे PRC फार्म D जे बुनियाद ते डोमिसाइल पंहिंजो सेंसस जे लाइ CCI में कोशिशि करणु घुरिजे? इन्हनि टिनी मुख़्तलिफ़ एंगल्स खे तव्हां कहिड़े तरीक़े सां ॾिसो था? साईं ॾिसो काज़ी साहब, प्रॉब्लम इहो आहे त हिन खां पहिरियों जो मां तव्हांजे टिनी सवालनि जो साईं हाणे जवाब शाह पोस्ते साहिब जिन खां इहो सुवाल पुछूं पिया, इसहाक साईं। जी सर, जी शाह साहब। तो इन खां पहिरियों जो मां तव्हांजे हिननि टिनी सवालनि जो जवाबु ॾियां, मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे बिल्कुलु इन क्लियर टर्म्स चवणु चाहींदुसि तव्हांजे ज़रिए सभिनी दोस्तनि खे, त ॾिसो इहे जेके इशूज़ हूंदा आहिनि सेंसस जा, डेमोग्राफी जा, ऐं मुख़्तलिफ़ क़ौमियतुनि में या मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ में तवाज़ुन बिगाड़ण जा जेके तरीक़ा आहिनि, उन सां मुल्कनि में फ़साद थींदा आहिनि, ऐं उहे अहिड़ा फ़साद हूंदा आहिनि जिन खे तव्हां रिज़ॉल्व नथा करे सघो। मिसाल जे तौर ते तव्हां लेबनान ॾिसो, लेबनान में का बि हिन वक़्तु स्टेबल गवर्नमेंट नथी ठही सघे, छाकाणि त उते बि अहिड़े क़िस्म जी 1970s में जॾहिं सिविल वॉर लॻी ऐं सीरियन्स घिरी आया हुया त उन्हनि बि उते डेमोग्राफी चेंज कई, ऐं पोइ उते हुननि कोशिशि कई पॉलिटिकल सेटलमेंट्स करण जी, त शीयनि खे कुझु ॾींदा आहिनि ऐं सुनियुनि खे कुझु ॾींदा आहिनि, ऐं फैलन जेके क्रिश्चियन्स आहिनि उन्हनि खे उन्हनि हिकिड़ो पॉलिटिकल फार्मूलो ठाहियो आहे त स्पीकर जेको आहे सो कंहिंजो थींदो, प्राइम मिनिस्टर कंहिंजो थींदो, प्रेसिडेंट कंहिंजो थींदो, पर उन जे बावजूद बि उहो मामिलो हली न सघियो आहे।
सिंध जे मामले में बि मां इहो बिल्कुलु हिकिड़ो चेतावनी ॾींदुसि त जेकॾहिं सिंध में हे डेमोग्राफीअ सां हथ छुड़ांद कनि था त मां तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कयां त सिंध जो माण्हू हिन वक़्तु हिकिड़े तमामु वॾे अज़ाब जो शिकार आहे ऐं तमामु वॾी लॾ पलाण थी रही आहे। लॾ पलाण का सोशल मोबिलिटी जे नतीजे में कोन थी थिए, मजबूरी जे नतीजे में थी थिए, छाकाणि त जेको ॿाहिराड़ीअ में असांजो जेको एग्रीकल्चर जो इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो तबाह थी चुको आहे। असां वटि हारी जेको आहे उहो हाणे सरप्लस थी वियो आहे। शहर असांजा यानी बेहिसाब हुते जेको आहे सो आबादी वञे पई वधंदी ऐं शहरनि जा माण्हू मजबूर थी वॾनि शहरनि में था अचनि रोज़गार जे करे। ख़ुदि इकोनॉमिक जेका सस्टेनेंस आहे असांजी, जेका मिडिल क्लास जी सस्टेनेंस आहे उहा हाणे ख़तरे में पइजी वई आहे। असांखे नौकरियूं कोन थियूं मिलनि, असांजा बेरोज़गारी तमामु घणी वधी वई आहे। त तव्हां हाणे कराची में तमामु घणा सिंधी वीचारा मिडिल क्लास जा माण्हू वर्किंग क्लासिस ते तव्हांखे तमामु घणो मिलंदो। उनजी वजह इकोनॉमिक डिसरप्शन आहे जेका सिंध में, सिंध जेको तमामु वॾो इलाइक़ो आहे जेको हाणे वॾे हिकिड़े अज़ाब में आहे। त जॾहिं उहो कराची में अचे थो त उनखे तमामु वॾा प्रॉब्लम्स फेस था करणा पवनि, डोमिसाइल जे हवाले सां, नौकरियुनि जे हवाले सां, ॿारनि खे स्कूलनि में नौकरी पढ़ाइण जे हवाले सां, इन खां अलावा इकोनॉमिकली कम्पीट करण जे हवाले सां। सो इहो तज़ाद असांजो बि तमामु घणो हाणे वधंदो थो वञे। सिंधी समाज जी ॻाल्हि थो कयां मां, सिंधी समाज जो जेको इक़्तिसादी मसइलो आहे उहो हाणे वञे पियो ॾींहों पोइ ॾींहुं क्राइसिस वारी सूरत अख़्तियार कंदो। ऐं उहो बि हिकिड़ो अल्टीमेटली उनजो जेको नतीजो आहे उहो इहो ई आहे त कराचीअ में तव्हां ॾिसो, हैदराबाद ऐं कराची में तव्हां तमामु घणा सिंधी मजबूर थी जेके अची रहिया आहिनि। हाणे तव्हांजे टी सुवालनि जो जवाबु इहो आहे। नंबर वन त जेकॾहिं हे डोमिसाइल जे बुनियाद ते था ॾियनि त पोइ डोमिसाइल त उहो ई हूंदो आहे जेको कंहिंजे पीउ जो डोमिसाइल हूंदो आहे, उनखां पोइ उनजे पुट जो डोमिसाइल ठहंदो आहे। यानी उन में परमानेंट रेजिडेंसी वारो जेको एलिमेंट आहे उनखे ॾिठो वेंदो आहे। पर जेकॾहिं तव्हां चओ था त न असां जिते जंहिं ID कार्ड ठारायो आहे त उन में ज़ाहिर असांखे नुक़सानु थींदो, छाकाणि त कराचीअ में तव्हांखे अफ़गानी बि मिलंदा, ईरानी बि मिलंदा, तव्हांखे बंगाली बि मिलंदा, तव्हांखे पश्तू, हर क़िस्म जो माण्हू आहे जंहिं ID कार्ड ठाराए छॾिया आहिनि, पासपोर्ट ठाराए छॾिया आहिनि। ऐं ख़ुदि इमरान ख़ान ऑन रिकॉर्ड चई चुको आहे त अफ़गाननि खे बि नेशनलिटी ॾेई छॾियो ऐं बंगालियुनि खे जेके रहिया पिया आहिनि उन्हनि खे बि नेशनलिटी ॾेई छॾियो। माना त उन्हनि खे वोट जो राइट ॾेई छॾियो, उनखे मतिलबु जेको उन्हनि जा सिविक राइट्स आहिनि असां सां गॾु उनखे इक्वल बीहारण जे लाइ तयारु वेठा आहिनि। इहे लखनि जी तइदाद में माण्हू मौजूदु आहिनि। पठान हिते आयो आहे। हाणे इहो जेको हे पंहिंजे नैरो जेको पॉलिटिकल मुफ़ादनि लाइ पीपुल्स पार्टी खे खणी कराचीअ खां आउट करण लाइ या सिंधियुनि जी हुकूमत हमेशह लाइ ख़तमु करण लाइ त कनि था, पर हिन जा नतीजा ॾाढा ख़राबु निकिरंदा। मां ॿुधाए थो छॾियांव, तव्हां मुंहिंजा लफ़्ज़ यादि कजो त इहे असां फ़साद थींदा, छाकाणि त कराचीअ जे अंदरि बि हाणे जेका MQM जी सियासत माण्हुनि ॾिठी आहे या जेको नसल परस्ती वारी सियासत ऐं जेको क़तल ऐं ग़ारतगरी वारी सियासत हिते कराचीअ में केतिरनि ई सालनि खां पई हलाई, कराचीअ में बि हाणे MQM खे का स्पेस ॾियण लाइ ॿियूं कम्यूनिटीज़ तयारु न थींदियूं। कराची बल्कि मां त चवणु न घुरिजे त उर्दू स्पीकिंग पूरी कम्यूनिटीअ खे हिननि बदनाम करे छॾियो आहे। हाणे उन्हनि ते ट्रस्ट करण लाइ को तयारु कोन्हे, ख़ुदि इस्टेब्लिशमेंट हिन ते ट्रस्ट करण लाइ तयारु कोन्हे। सो हिन मुल्क में तमामु घणा कॉम्प्लेक्स प्रॉब्लम्स आहिनि। तव्हां जेकॾहिं इहे मसइला नेक, जीअं नूरानी साहिब ॻाल्हि कई आहे, जीअं साग साहिब ॾाढी सही ॻाल्हि कई, त तव्हां जेकॾहिं को हिकिड़ो सभिनी कम्यूनिटीज़ खे या जेको आइन मुताबिक़ जेको हिकिड़ो क़ाबिल अमल ऐं क़ाबिल क़बूल जेकॾहिं को फार्मूलो नथा ठाहियो ऐं सिंध खे तव्हां टारगेट था कयो सिर्फ़ु इन करे त सिंध जे इंडिजिनियस माण्हुनि खे भित सां लॻाइणो आहे, त पोइ हिन मुल्क में ओतिरी हाणे ताक़त न रही आहे त हो जेको आहे सो सभिनी सां विढ़ंदो वरिते। सभिनी सब नेशनलिटी ख़ुदि 50-55 हिकिड़ी कंट्रोल्ड सिविल वॉर आहे, जेका पॉलिटिकल सिविल वॉर आहे, जेका एथनिक न आहे, पर यकीनन उते बि तमामु घणा कॉन्फ्लिक्ट्स वधी विया आहिनि। तो रियासत जो जेको ओवरऑल क्राइसिस आहे उहो हाणे उन स्टेज ते पुॼी वियो आहे जिते हिननि खे घुरिजे त पंहिंजो जेको कॉन्फ्लिक्ट रेज़ोल्यूशन जा जेके रिकन्सिलिएशन जा जेके इंस्ट्रूमेंट्स आहिनि, जिनमें ख़ासि तौर ते पार्लियामेंट आहे, उनखे मज़बूत कनि। हाणे जेकॾहिं इहे हथ कंडा हे इस्तेमालु कंदा त कराची डिस्टेबलाइज़ थी त मुल्क डिस्टेबलाइज़ थी वेंदो। ऐं कराचीअ खे जेकॾहिं तव्हां मैनेज करण जी कोशिशि कंदो, मैनिपुलेट करण जी कोशिशि कंदो, त मां सम्झां थो त हे न करे सघंदा, छाकाणि त का बि कम्यूनिटी, पठान मुहाजिर खे बर्दाश्त नथो करे सघे कराचीअ में त मुहाजिर जे मथां जेको आहे हुकूमत पंहिंजी मुसलत करे। MQM वारनि खे शायदि नज़र आयो आहे त PTI कमज़ोर थी वई आहे, तंहिंजे करे कराचीअ खे वरी जेको आहे सो विन बैक कजे।
विन ओवर कजे ॿीहर, उहो हुननि जो ख़्वाबु आहे जेको कॾहिं बि मां नथो सम्झां जिन्हनि खे पैदा कयो हुयो उहो बि न चाहींदा त हाणे कराची खे अहिड़े तरीक़े सां वरी ॿीहर रूल कर। सो कराची न त सिंधियुनि जो रहंदो, न त मुहाजिरनि जो रहंदो, न पठाणनि जो रहंदो, न इहो सभिनी खे कराचीअ में गिव एंड टेक करे हिकिड़ो प्योरली डेमोक्रेटिक स्पिरिट सां को न को कंसेंसस करणो पवंदो। कराची सिंध जो हिसो आहे, पठाण बि चाहे थो त कराची सिंध जो हिसो रहे, छाकाणि त पठाण खे ख़बर आहे जेकॾहिं कराची खां सिंध कराची सिंध खां अलॻि थिए थी त पोइ मुहाजिर हिननि ते जेको आहे सो मुहाजिर नथो चवां मां, जेको MKM जहिड़ा एलिमेंट्स जेके आहिनि उहे हिननि जे लाइ ॾाढो पोइ त फ़साद मुस्तक़िल थींदो। तंहिं करे इहो जेको मामिलो आहे डेमोग्राफीअ खां ॻाल्हि चढ़ियल आहे, इहो मामिलो वञी स्टेट जे क्राइसिस ते पुॼंदो। रहियो सुवाल त हिनखे कीअं मुंहुं ॾिजे, नूरानी साहिबु ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे त तव्हां सभिनी खे इंगेज करिणो पवंदो। हाणे इंगेज करण लाइ मां सिर्फ़ु हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त इंगेज तव्हां सां साम्हूं वारी धुर तॾहिं थींदी जॾहिं तव्हां वटि बार्गेनिंग पावर हूंदो, जॾहिं तव्हां इन पोज़ीशन में हूंदव जो साम्हूं वारो माण्हू तव्हांखे सीरियसली तव्हां सां स्टेक होल्डिंग स्टैब्लिश करण लाइ वेही डायलॉग करे। हिन वक़्तु जेको असां सां प्रॉब्लम इहो थियो आहे जो पीपल्स पार्टी जेको मोनोपलाइज़ करे छॾियो आहे असांजी पॉलिटिक्स खे, असांजी अपोजिशन तक़रीबन बिल्कुलु सही थो चए नूरानी साहब त ख़तमु थी वई आहे। हिन जे करे जो माण्हू सम्झनि था, बल्कि तमामु वॾी तइदाद आहे असांजे साञा मंदनि जी जेके सम्झनि था त भई पीपल्स पार्टी वेठी आहे, परेशान थियण जी का ॻाल्हि कोन्हे। सिंधी पार्टी आहे, सिंध जे माण्हुनि जी पार्टी आहे, सिंधी रिप्रेज़ेंटेटिव्स आहिनि, लीडरशिप सिंधी आहे, तंहिंजे करे चुप करे वेही रहो, पाण ई ज़रदारी साहब PhD आहे हिन मामलनि में, तव्हां फ़िकुर न कयो। हाणे इहो जेको रवैयो आहे या जेको इहो इम्प्रेशन पैदा थियो आहे उन सां असांजे मिडिल क्लास में जेका रेडिकल पॉलिटिक्स आहे, जेको रिएक्टिव पॉलिटिक्स आहे, जेका असर्टिव पॉलिटिक्स आहे, उहा बिल्कुलु काफ़ी कमज़ोर थी चुकी आहे। नेशनलिस्टनि जो प्रॉब्लम इहो आहे त नेशनलिस्टनि जी जेको नज़रियो आहे उहो हाणे काफ़ी पुराणो थी चुको आहे। 19th सेंचुरी वारी नेशनलिज़म हाणे कोन हलंदी 21वीं सदीअ में। नेशनलिज़म खे हाणे तव्हांखे काफ़ी हद ताईं रीविज़िट करणो पवंदो। हाणे तव्हांखे अकोमोडेटिव ऐं जेको आहे सो पार्टिसिपेटरी स्पिरिट सां जेको आहे सो राइट्स वठणा पवंदा। इहो मुमकिन कोन्हे त तव्हां उर्दू स्पीकिंग कम्यूनिटी खे सिंध खां ॿाहिरि कढी छॾियो, या इवन पश्तून जेके रहिया पिया आहिनि सदियुनि खां वठी या सालनि खां वठी उन्हनि खे तव्हां कढी ॿाहिरि। असांखे हक़ीक़त पसंदीअ सां पंहिंजा हक़ बचाइण लाइ हिकिड़ो अहिड़ो रवैयो पैदा करणो पवंदो, हिकिड़ी अहिड़ी सोच पैदा करणी पवंदी जंहिंसां महाज़राई ख़तमु थिए। ॾिसो, सिंधी माण्हू जो जेको मुस्तक़िल मुफ़ाद आहे उहो आहे अमुन में। अमुन थींदो असांखे कराची में रहण जे लाइ 10, 15, 20 साल लॻनि, जेसि ताईं असां हिते जेको हिन वक़्तु असांजो सिंधी रहे थो उहो हिकिड़ो रेंटियर क्लास आहे, माना टेनेंट आहे। 90% तव्हांखे सिंधी कराची में टेनेंट मिलंदो। असां वटि अञा हिते प्रोपराइटरी राइट्स बि कोन्हनि के। टेनेंट्स जेको आहे सो कॾहिं बि उन जॻह जे लाइ न विढ़ी सघंदा आहिनि जंहिंजी हुननि जी प्रोपराइटरशिप कोन्हे का। कचियूं आबादियूं ठहनि थियूं, उन्हनि खे रेगुलराइज़ कयो थो वञे। तव्हां रेशो कढो त शायदि 5% बि सिंधी आबादियूं कोन्हनि जेके पकियूं थियूं थियनि। उन्हनि खे मालिकाना हक़ मिली था वञनि। असां वीचारा जेके सिंधी अचनि था हिते उहे दरबदर आहिनि वीचारा मिसकील, जेको आहे सो पंहिंजे हिमत सां कुझु न कुझु करे हेॾो होॾो मिड़ई कोई नंढो क्वार्टर वठी नंढी का जॻह वठी जेको आहे 100 वालनि जी का उहो मिसकीन वीचारा ठाहिनि था। त असांजी मंज़िल अञा, असांजो जेको सफ़र आहे अञा उहो काफ़ी पोइते पियल ऐं असांखे टाइम लॻंदो अर्बनाइज़ेशन जे हिन प्रोसेस में। पर मां सम्झां थो असांखे 8-10 साल घटि में घटि महाज़राई फ़साद एथनिक क्लैशिस खां पाण खे बचाइणो आहे। असांजी हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे तमामु, जेका मां ॾिसां थो त सिंधी मिडिल क्लास पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए थो। कुझु बि थी पए हुनजा ॿार पढ़नि था, ग़रीब बि आहे त कोशिशि करे थो हुनजो ॿारु पढ़े। असांजो लिटरेसी रेशो पर्सनल एफर्ट्स जे करे प्राइवेटली जेको आहे सो अञा बि बहितर आहे। असां वटि डायरेक्शन सुठी आहे, असांजे माण्हुनि में अहसासु आहे तालीम जो। उहा ॿी ॻाल्हि आहे त हुकूमत उन्हनि खे को कंहिं क़िस्म जो सपोर्ट नथी करे। असांजा हज़ारे स्कूल बंदि पिया आहिनि। असांजो अलमियो इहो आहे बेसिकली त गवर्नेंस ऐं करप्शन ऐं जेका बेमालकी आहे, जेका हिननि असांजी बेमालकी करे छॾी आहे। ॿाहिरियां जेको आहे हिननि भोतारनि जे हवाले करे छॾियूं आहिनि, जिते इंसानु जेको आहे जानवर खां बदतर ज़िंदगी थो गुज़ारे बीमारियुनि में, अस्पतालनि में। त हाणे इहो सॼो जेको मामिलो तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त हिननि जे लाइ इहो सोचणु यकीनन ज़रूरी आहे त जेकॾहिं हिकिड़े अहिड़े मुआशिरे खे तव्हां अञा भित सां लॻाइण जी कोशिशि कंदो जेको अॻु में ई पंहिंजे सर्वाइवल लाइ थो विढ़े,
त पोइ वरी हिते बलोचिस्तान वारी सूरत हाल थी वेंदी ऐं पोइ ॾाढो ॾुखियो थींदो। ॾाढो ॾुखियो थी वेंदो। उनजे करे इहो सेंसस वारो मामिलो किथां जो किथे पुॼी वेंदो, इहो सोचणु घुरिजे हिननि खे। बिल्कुलु सही। मसूद साईं तव्हांजी तरफ़ अचूं त शहाब साहब ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं ऐं इहे असांजा प्रॉब्लम्स आहिनि। असां वटि उहा स्टेट स्पॉन्सरशिप कोन्हे जेका असां वटि हुजणु घुरिजे। जीअं साईं चयो त मालिकी, जेसिताईं असां सिंधियुनि जी मालिकी नथा करे सघूं, अच्छा उन मालिकी करण जे लाइ असां वटि उहे हिकिड़ो त विल खपे ऐं ॿियो इहो त असां वटि उहे रिसोर्सिस अवेलेबल आहिनि जो असीं मालिकी करण जी पोज़ीशन में हुजूं। मिसाल जे तौर ते हिन वक़्तु पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट, छा उहा गवर्नमेंट एतिरी मज़बूत आहे या उहा सिंध सां या सिंधियुनि सां एतिरी कमिटेड आहे जो कराचीअ में जेकॾहिं मिसाल जे तौर ते उन्हनि खे सिंधियुनि खे जे मथे ते हथु रखिणो आहे त उहे हथु रखी सघनि बिना कंहिंजे इन्फ्लुएंस जे। तव्हां छा था सम्झो? हर शइ जा ॿ पहलू हूंदा आहिनि, हिकिड़ो डार्क हिकिड़ो रोशन। ऐं रोशन जे बारे में वधीक बहितर सम्झां थो, मूंखे उहो ई नज़र ईंदो आहे। सही। ऐं ॾाढी सूरत हाल सही आहे, बराबरि नज़र अचे थी तमामु ख़राबु, पर इलाही फैक्टर्स ॿिया बि आहिनि जेके तमामु असांजे हक़ में आहिनि। हीअ ॻाल्हि रहिजी न वञे हिन में बहस में, हीअ कम जी ॻाल्हि तव्हां ॾाढी कई आहे पंहिंजो त जेके NIC में जेका एड्रेस लिखियलु आहे वोट उते ई ॾियणो पवंदो, ठीकु आहे न। त मां मुंहिंजो ख़ुदि हिते जेको NIC में लिखियलु आहे हैदराबाद जी एड्रेस आहे, माना मूंखे उते ई वोट ॾियणो पवंदो जो आयो हुन जो मैसेज हुनजो कमीशन जो, त तव्हांखे उते हुनजो जेको कराईंदो आहे जेका स्टेटिस्टिकल जेको डिपार्टमेंट आहे उहो कराईंदो आहे, उनजो आयो त जंहिंजी एड्रेस लिखी उन मुताबिक़ वोट कंदो। त हिते जेके कराची में रहनि था उन्हनि खे फौरन नादरा वारनि सां कॉन्टेक्ट करणु घुरिजे ऐं उन में उहो दरख़्वास्त ॾियणु घुरिजे त नालो करेक्ट थिए। उन में रुॻो ॾेखारिबो त किथे था रहो ऐं उहा तव्हांजो जेके तव्हां मसवाड़ ते रहो था त मसवाड़ जी तव्हांखे ॾेखारणी आहे, एग्रीमेंट तव्हांजी पंहिंजी जॻह आहे त उहो ॾेखारण, ओनरशिप, बसि ॿी का शइ करणु ॾेखारणी, तव्हांजो नालो अची वेंदो। त महिरबानी करे इहो मैसेज तव्हांजी तरफ़ सां मां सभिनी दोस्तनि यारनि खे जेके बि कराची में रहनि था या शहरनि में रहनि था ऐं एड्रेसूं उन्हनि जूं ॿियूं आहिनि NIC में, उहे चेंज कराए छॾीनि त हिते वोट ॾिसे, तव्हांजी दाख़िला थी वेंदी, इलाही वोट वधी वेंदा। हिकिड़ी ॻाल्हि इहा थी वई। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे वरी अर्ज़ु कयो ऐं शवाब साहिबु ॾाढो मूंखे सपोर्ट कयो, सभिनी मूंखे सपोर्ट कयो इहा ॻाल्हि त बाबा हिकिड़ो गॾिजी पाण खे कुझु न कुझु करणु घुरिजे। ऐं ॿिया जेके फोर्सिस असांखे जेके काउंट कनि था, जेके स्टेक होल्डर आहिनि, उन्हनि खे बि ॾिसणु घुरिजे, उन सां मिलणु घुरिजे, उथणु घुरिजे। सूरत छा था चवनि, उहो जो चवंदा आहिनि न त सुन तो सही ज़माने में तेरा फसाना है क्या, कहती है ख़ल्क़ ख़ुदा तुझको ग़ाइबाना क्या। तव्हां पंहिंजा बि ॾिसो न त तव्हां छा वेठा पाड़ा मारियो, ॿिया ॿियनि खां ॿुधो न त उहे तव्हांजे बारे में छा था चवनि, भली शयूं क्लियर थियनि ऐं इहो वधंदो, इहो बहितर थींदो। ऐं शवाब साहिब जी बि राय आहे। ॿी ॻाल्हि मां इहा चवां त वरी मां ॻाल्हि साॻी थो कयां, जव ढेरी गॾु रखवाल, जवनि खे तव्हां जवनि जो ढिघ हुजे हुनखे तव्हांजी गॾु खे रखंदो त महिरबानी करे चौकीदारी कर हुनजी, त उहो खाई वेंदो सॼो कमु, झटि करे छॾींदो। ऐं इहा सूरत हाल हीअं रहिया अथव। हाणे हिन जे हवाले कमु आयो, सॼो कमु थींदो गड़बड़। हुकूमतूं जॾहिं ठाहिनि था, सिलेक्टेड लॻी पई आहे, बाहि लॻी पई आहे, सिलेक्टेड सिलेक्टेड सिलेक्टेड। उन सूरत हाल में तव्हां एक्सपेक्ट कीअं था कयो त हीअ ईमानदारी सां कमु कंदा? सॼा प्लान, हर कंहिंजी प्लानिंग आहे। ऐं मां हिननि खे बि चवंदुसि इहा प्लानिंग न कयो, 70 सालनि खां साॻी प्लानिंग कयो पिया, इहा फेल वई आहे। मुल्क खे तव्हां अची तबाही ते छॾियो आहे। ख़ुदा करे इहो मुल्क हले, जेको नथो हले, अॻिते का गड़बड़ थी थिए त ॾाढा किना थींदासीं पाण, जेके असां बिल्कुलु अनप्रिपेयर्ड आहियूं। इन सूरत हाल अलाह पनाह में रखे। हिननि खे ख़बर ई कान्हे त किथे विया छा वेठा कनि। त इहो ॿी ॻाल्हि त असांखे ख़्वाहिशुनि मां ॿाहिरि निकिरणु घुरिजे। असीं ॾाढियूं ख़्वाहिशूं कयूं था, सोचूं था ख़्वाहिश बसि। हाणे जेकॾहिं उहो स्कॉट जी चवणी आहे, इफ विशिस वर हॉर्सिस देन बेगर्स वुड राइड। जेकॾहिं ख़्वाहिशूं घोड़ा हुजनि हा त फ़क़ीर उन ते कनि हा। माना असीं जेकॾहिं असांजूं ख़्वाहिशूं सचियूं थी वञनि हा त असीं हर का शइ करे वञूं हा। जदोजहद करणी पवंदी, महिनत करणी पवंदी। ऐं तव्हांजो वॾो थोराइतो आहियां जो तव्हां हीउ प्रोग्राम कयो। मूंखे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि अचानक अची वई त आउं इन कंसेंसस वारे पॉइंट ते हिकिड़ो सेमिनार छो न छॾाए वठां, जंहिं सभिनी हिनखे
ॿियनि खे बि इनवाइट कयोसि, ॿियनि हमराहनि खे, पाण खां सवाइ ॿिया जेके हमराह आहिनि जेके थोरो घणा हलनि पिया कनि पिया, उहे बि ईंदा ऐं अलाह जो शुक्र आहे जो मूंखे इज़त ॾियनि था ऐं मुंहिंजी ॿुधनि था, ईंदा ऐं तमामु उन्हनि सां सुठो, ॾिसूं छा तमामु थो सुठो। वॾो ऐं इहो फ़ाइदो इहो थींदो। कंसेंसस आई एम रियली ग्रेटफुल टू यू त तव्हां हे कहिड़ी मूंखे ज़हन में इलाही मुंहिंजा गिरह इलाही मुंहिंजूं ॻंढियूं खोले छॾियो। आई एम ग्रेटफुल। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं इहो काली साहब सर काली साहब मां तव्हां खां इजाज़त वठंदुसि, जेकॾहिं मूंखे सर बिल्कुलु पंहिंजे प्रोग्राम जो टाइम बि ख़तमु थिए पियो, बसि हाणे तव्हां खां ई आउं बल्कि आउं शुरू कंदुसि। बिल्कुलु आख़िर में थोड़नि लफ़्ज़नि में उहो टॉलस्टॉय जो जेको आहे किताबु त नेठ छा कजे, त हिन सेंसस जे हवाले सां नेठ छा कजे? मूंखां पुछो, मूंखां पुछो पिया तव्हां न साईं शाह पोस्ते साहब खां, शाह साहब हा। जिन जी ॿिए हंधि ते कमिटमेंट आहे ऐं प्रोग्राम खे साईं, आख़िरी मरहले में मुंहिंजी वाइंड अप। मुंहिंजी सिर्फ़ु हिकिड़ी गुज़ारिश हूंदी त ॾिसो, सेंसस जो मामिलो हुजे, बेटनि जो मामिलो हुजे, डोमिसाइल जो मामिलो हुजे, हर मामले ते सिंध में तमामु घणी हिकिड़ी ॻणती आहे ऐं इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे जेका नूरानी साहब जी पॉज़िटिव जेका अप्रोच आहे उनखे ई मां अडॉप्ट थो कयां। ऐं मां इहा ॻाल्हि चवंदे मूंखे बि ख़ुशी थी थिए त असां हाणे बावजूदि इन्हनि सभिनी प्रॉब्लम जे बि जॾहिं बि को अहिड़ो मामिलो थिए थो त तव्हांखे माण्हू किथां न किथां हिकदमि निकिरंदे नज़र ईंदा। सो मां वरी बि इहा ई गुज़ारिश कंदुसि त हे जेको सोचे थो इमरान ख़ान साहब त को कराची जी डेमोग्राफी बसि अखरनि में ऐं किताबनि में हिन में चेंज करे वेंदो ऐं उन सां सिंध जो मुस्तक़बिल जेको आहे सो ऊंधायो करे छॾंदो, इहो मुमकिन कोन्हे। मां बिल्कुलु साफ़, मां आई एम वेरी क्लियर अबाउट इट। असांखां भली ज़मीना खसे था वञनि छाकाणि त हुननि जा कब्ज़ा आहिनि, वॾा वॾा इदारा पुठियां हुननि जे बीठा आहिनि, पर कुझु अहिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि जेके हू बदिले नथा सघनि। जेकॾहिं कराची में हिननि अहिड़े क़िस्म जी हरकत कई त इहो मां ॿुधायांव थो त वॾो फ़साद थींदो, छाकाणि त इन जो असांजे बका असांजो इन सां असांजो को मुफ़ाद न, असांजो बका इन सां जुड़ियल आहे। असांजो पक्का बिल्कुलु। तंहिंजे करे इहो मुमकिन कोन्हे। मां घड़ी बजाए इहो चवण जो असां छा कंदासीं, उहो त ज़ाहिर आहे जॾहिं वक़्तु आयो त तव्हां ॾिसंदव माण्हू छा था कनि, पर मां इहो ज़रूरु चवंदुसि त हिननि खे इहो न करणु घुरिजे। जेकॾहिं बदनियती जी बुनियाद ते था करणु वञनि त हिननि खे न करणु घुरिजे, छाकाणि त हाणे माण्हू डिॼनि कोन था ऐं हाणे माण्हुनि खे डिॼण जो ऑप्शन ई कोन्हे। छाकाणि त माण्हुनि जीअं मां गुज़ारिश कई, मां हिनखे ईअं थो ॾिसां त असांजो सर्वाइवल एट स्टेक आहे। सिंध जेको आहे सो सोशोलॉजिकल इकोनॉमिक क्राइसिस जो शिकार आहे। तमामु असांजा शहर ॻोठ उथल पुथल जो शिकार आहिनि। कराचीअ ते सभिनी जी नज़र आहे। कराची जीअं न्यूयॉर्क बिग एपल आहे, कराची असांजे लाइ बिग एपल आहे। हिते माण्हू वीचारा पोरियो था कनि, कुझु न कुझु बचनि ॿारनि खे मोकिलीनि था। तंहिंजे करे कराची सभिनी जो आहे। मां पहिरियों बि चवां थो, मां हाणे बि चवां थो त असां कराची खे ईअं नथा चऊं त भई असां ई रहूं कराची में, ॿिया न रहनि, सभु रहनि, पर असांजो जेको हक़ु आहे, असांजो जेको आइनी, असांजो तारीख़ी, असांजो जेको अख़लाक़ी, असांजो जेको सियासी हक़ु आहे, उनखे तव्हां कॾहिं बि असांखे उनखां जेको महरूम नथा करे सघो। करण जी कोशिशि कंदव तव्हांजे लाइ मुमकिन कोन्हे, छाकाणि त उन सां अहिड़ो फ़साद थींदो जेको हे कंट्रोल न करे सघंदा। बसि मां इहो ई गुज़ारिश कंदुसि। सर तव्हांजी तमामु वॾी महिरबानी। मूंखे ख़बर आहे तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां अहिड़ो तव्हांखे ज़बरदस्त प्रोग्राम कयो आहे। इंशाल्लाह वरी तव्हां सां मां कॾहिं न कॾहिं वरी तव्हां हुकुम कंदो, असां वरी हाज़िर थींदासीं। वॾी महिरबानी कुर्ब तव्हांजा शाह साहब, वॾी महिरबानी। इसाक़ साहब तव्हां खां इन ॻाल्हि जी कंटिन्यूएशन में पुछंदुसि त हाणे जेको ही सेंसस थिए पियो, जेको दिसंबर में पोटेंशियली थियणो आहे, उन में असांखे छा करणु घुरिजे एज़ अ सिंधी, जो असां पंहिंजी डेमोग्राफी जो जेको डिफेंस आहे उहो इफेक्टिवली करे सघूं, ऐं जेको असांखे हिन पल ख़दशा थियनि पिया त असांजी कराची में डेमोग्राफी घटिजी वेंदी, त उन खे असां कहिड़े तरीक़े सां एड्रेस करे सघूं था? ॻाल्हि आहे त विशफुल थिंकिंग रखणु पंहिंजी जॻह ते ठीकु आहे, रखूं था या रखूं था, दोस्त रखनि था। हक़ीक़तूं ग्राउंड रियलिटीज़ जेके आहिनि उहे बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। असां सिर्फ़ु ॻाल्हियूं करण जी हद ताईं आहियूं त असां हीअं कंदासूं, असीं हीअं कंदासूं। चवण जो मक़सदु आहे त इहा सेंसस डिसंबर में कान पई थिए, इहा सेंसस जो बरहला शुरू कान, जेका
में ख़तम करणी, सम्झो था? माना इहो को डिसंबर जी ॻाल्हि न आहे, डिसंबर में इन खे कंप्लीट करणो आहे ऐं पोइ 2023 जे में उनखे अनाउंस करणो आहे। तंहिंजे करे असां जेकॾहिं हींअर चऊं था त बाबा हीअं बि थिए या असां विढ़णु नथा चाहियूं, असीं पंहिंजे स्टेक होल्डर ॿियनि सां बि ॻाल्हायूं पिया, हुनजो बाक़ाइदे हिकिड़ो प्लान अची वियो आहे, हुनजो सवालनामो अची वियो आहे, उहो डिजिटल थींदो, कहिड़े तरीक़े सां थींदो, हे सभु शयूं थी वयूं आहिनि। त वक़्तु उहो बि जेको आहे सो विञाए चुका आहियूं, असांजी का बि उन ते तयारी न हुई, कुझु बि कोन हो। तंहिं करे हाणे अचूं था त इनखे असीं कीअं जेको आहे सो माना सम्झो त पंहिंजी डेमोग्राफीअ खे सही लिखाए सघूं या बचाए सघूं। हाणे ॿ शयूं आहिनि काई साहब, ॿ शयूं आहिनि त 2017 जी डेमोग्राफी न रुगो कराचीअ में असांखे अक़लियत में ॾेखारियो आहे, पर अंग अखर ॿुधाइनि था त असीं सिंधी माण्हू हैदराबाद में, मीरपुर ख़ासि सखर में, नवाबशाह में बसी अक़लियत में अची विया आहियूं। छा उन ते कॾहिं कंहिं गौर कयो आहे, कंहिं ॾिठो आहे त इहो जेको आहे सो उन में बि असीं कीअं आया आहियूं? माना मुंहिंजी ज़ाती राय आहे त सिंधी माण्हू जेको चयो थो वञे त कराची में अचे थो, मां इन सां मुतफ़िक़ न आहियां। ऐं कराची में सिंधी माण्हू अचे थो पर महिमान अदाकार तौर ते अचे थो, माना उहो कंहिं रोज़गार जे वसीले इन सां अचे थो, पर उन जो एॾो को बि तइदाद एतिरो कोन्हे जेको को नज़र अचे। ठीकु आहे, माण्हुनि खे नज़र अचनि था, पर मां गुज़िरियल 15 सालनि खां वठी कराची जी डेमोग्राफीअ खे ॾिसां पियो, कराची जे इलाइक़नि खे ॾिसां पियो, कराची जी जेका इलेक्शनी सियासत आहे ऐं इलेक्शन में जेके वोट पवनि था, कहिड़नि पार्टियुनि खे मिलनि था, किथे मिलनि था, उन्हनि सभिनी जो जॾहिं रिसर्च ऐं तजियो कजे थो त सिंधी माण्हूअ जो कराचीअ में कंहिं बि कॉन्स्टिट्यूंसीअ में वोट कोन्हे। ऐं इहो जेको मलीर जो वोट हो, मलीर जेका असां सीट कॾहिं बि क़ौमी असेंबली अब्दुल हकीम बलोच वारी असीं उहा हारायोसीं, जेका पीपल्स पार्टी नुमाइंद कराची थी सिंधी माण्हुनि जी, उहा सॼी ॾियारीअ में हाराए। तंहिंजे करे सिंधी माण्हुनि जो वोट हुई, मां दावा चवां थो कराची जे कंहिं बि कॉन्स्टिट्यूंसीअ में जेकॾहिं 15,000 में सिंध वोट कोन्हे, फॉर एग्जाम्पल जेको पीपल्स पार्टी जी बीठो, जेको हुन मां सचल वोट वारी सीट तां बीठो, त हुन सिर्फ़ु 12,000 वोट खयां, ॿिए कंहिंजे बि असांजे उमेदवार 12,000 वोट बि कोन खयां। तंहिंजे टी माण्हुनि जो वोट कराचीअ में ऐं इन ॻाल्हि खे तस्लीम कोन कंदो, छाकाणि आऊं खां वठी आहियां 2008 में वोट ॾिनो आहे, 2013 में वोट ॾिनो आहे, बीठल त न सभिनी खे न गोॾा ऐं एतिरो माण्हू असां इसहाक साईं, तव्हांजो आवाज़ टुटे पियो, तव्हांजो आवाज़ टुटे पियो। तव्हांजो आवाज़ थोरो टुटे पियो, मुंहिंजे ख़्याल में कनेक्टिविटी जो थोरो तव्हां वटि इशू आहे। त हाणे असां हलूं था मसूद साहब जी तरफ़। साईं, बिल्कुलु आख़िर में प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियण वारो आहे, तव्हांजे कंक्लूडिंग कमेंट्स सेंसस जे हवाले सां। बाबा ॿधी पाण में ॿधी, असांजी ॿधी काफ़ी आहे, इलाही आहे। ॿधी कान्हे, शुरू खां वठी कान्हे, आई कान्हे ॿधी असांजी थी कान्हे ताईं। इहो हिकिड़ो एक्सपीरियंस आहे, कोशिशि कजे, कोशिशि करण में हर्ज न आहे। ऐं मां इसको न आउं करे वेंदुसि, मां लॻो पियो हिन चकर में, इन इशू में मूंखे दिमाग़ में इहा ॻाल्हि आहे कजे। ॿी ॻाल्हि त मार कुट कान कबी, जहिड़ो कोन कबो। ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी स्कीम आहे, उहा आहे धरणो। धरणो अॼुकल्ह जो लेटेस्ट जेको आहे, पहिरें हुन शुरू कयो हो जेको मौलानो हो भाषानी, घेराओ जलाओ, न उहो न हलंदो, छाकाणि जो मोजड़ा खाईंदासीं। बहितर वियो आहे धरणो। हींअर बि धरणा लॻनि पिया, का जो हम पुरअमन बैठे हुए हैं, हम पुरअमन धरना दे रहे हैं। लफ़्ज़ आहे
लफ़्ज़ आहे मां ठाहियो आहे बुध बुध माना ॿे माना ॿधी धे माना धरणो अच्छा बुध ॿियो को रस्तो कोन्हे ऐं जहिड़ो नथो करे सघिजे का बंदूक न खणणु घुरिजे कुआड़ी बि न ई बि न हे सभु शयूं ख़तमु हिन मां कुझु कोन वणंदो नुक़सानु थींदो सिधो सऊं बिल्कुलु पुरअमन ऐं या जेके बि तहरीकूं आहिनि जीअं ॾिसो था ॿधीअ सां वधीक ताक़त अचे थी न सिर्फ़ु ॿधी पाण में पर ॿिया एवेन्यूज़ उहे बि उन्हनि खे बि पाण सां गॾु खणण जी कोशिशि करिजे या जेको हसद साड़ तासुब पैदा थी वियो आहे एतिरो सालनि खां उहो कुझु घटिजणु उहो घुरिजे घटिजणु निकिरणु घुरिजे बुग्ज़ निकिरणु घुरिजे ॾाढे हुन में पॉज़िटिव कोशिशि करणु हर्ज न आहे ॾाढे पॉज़िटिव नोट ते असां हिन प्रोग्राम खे ख़तमु करियूं था जीअं मसूद साहब चयो या शहाब साहब चयो या इसाक साहब त कुझु ॻाल्हियूं असांखे सिंधियुनि खे ज़हन में रखणियूं पवंदियूं हिन सेंसस न सिर्फ़ु सेंसस बल्कि सेंसस खां बियॉन्ड हिकु त असांखे कलेक्टिव विज़डम सां हिकिड़ी जॉइंट स्ट्रेटेजी ठाहिणी पवंदी सिंधियुनि खे सिंधियुनि जे सिविल सोसाइटी उन में शामिल आहे सिंधियुनि जूं पॉलिटिकल पार्टीज़ शामिल आहिनि नेशनलिस्ट आहिनि जेके फेडरेशन जी ॻाल्हि कनि था उन्हनि सभिनी खे हिकु हंध ते वेही सिंध जे मुस्तक़बिल जे हवाले सां जॉइंट फ़ैसिला करणा पवंदा ऐं पॉज़िटिव अप्रोच सां असांखे सिंध जा जेके क्रॉनिक मसइला आहिनि उन्हनि खे हल करण जे लाइ तदबीरूं करणियूं पवंदियूं जंहिंमें सिंसियरिटी ऑफ थॉट तमामु सख़्तु ज़रूरी आहे जेकॾहिं असां पंहिंजे वतन सां सिंसियर न थींदासीं त पोइ असां का बि स्ट्रेटेजी ठाहियूं उहा स्ट्रेटेजी असांजी हली कोन सघंदी इन करे जो असां ज़ाती मुफ़ाद खे जेकॾहिं क़ौमी मुफ़ाद ते तरजीह ॾींदीसीं त वी विल स्टैंड दो वेयर ऐं तारीख़ में बि असांजो शायदि नालो कॾहिं कोन रहंदो नंबर ॿी ॻाल्हि त असांखे जेको शनाख़्ती कार्ड जे हवाले सां जीअं मसूद साहब चयो त जेके कराची में या हैदराबाद में जेके ॻोठनि खां माण्हू आयल आहिनि उहे शनाख़्ती कार्डनि में पंहिंजूं परमानेंट एड्रेसिस या पंहिंजी जेको रेज़िडेंशियल एड्रेस आहे उन्हनि खे चेंज कराइण ताकी शनाख़्ती कार्ड जे बुनियाद ते तव्हांखे तव्हांजे पुराणनि ॻोठनि में रजिस्टर न कयो वञे टी ॻाल्हि त असांजो डोमिसाइल जो जेको हींअर इशू हले पियो जेको सिंध में तमामु वॾो क्राइसिस आहे जाली डोमिसाइलनि जो उन हवाले सां सिंध हुकूमत खे स्ट्रेटेजी अहिड़ी ठाहिणु घुरिजे जो असांजो जेको PRC फॉर्म डी आहे उन जी जेका एफिकेसी आहे उहा बहितर थी सघे ऐं उहो हिकिड़ो डॉक्यूमेंट जे तौर ते साम्हूं अचे यूनिफाइड डॉक्यूमेंट जे साम्हूं अचे जेको माण्हूअ जी परमानेंट रेज़िडेंसी खे डिक्लेयर करे सघे उन खां अलावा सेंसस जे पॉइंट ऑफ व्यू खां सिंधियुनि खे पंहिंजी पूरी रिप्रेज़ेंटेशन ॾेखारणी पवंदी जीअं इसाक भाउ चयो त सेंसस जो कमु अञा डिसंबर में शुरू कोन थींदो डिसंबर में ख़तमु थींदो माना उन जे हवाले सां कमु हींअर शुरू थी चुको आहे ऐं लिस्टूं अची चुकियूं आहिनि असां सभिनी सिंधियुनि खे विजिलेंट रहणो पवंदो त सेंसस में पंहिंजी प्रॉपर रिप्रेज़ेंटेशन करायूं ऐं हिकु ॻाल्हि जेका असां कल्ह जे प्रोग्राम में बि कई हुईसीं उहा इहा हुई त जेकॾहिं हिकिड़े घर में 10 भाती रहनि था जिन्हनि में 2 परिणियल घर जा भाती आहिनि त उन्हनि खे 2 फैमिलियुनि जे तौर ते डिक्लेयर करायो जेकॾहिं उन्हनि खे तव्हां हिकिड़े घर जे तौर ते डिक्लेयर करायो त तव्हां बेसिकली डेमोग्राफी में पंहिंजो पाण खे घटि शो कयो आहे तंहिंजे करे घर में जेतिरा बि शादीशुदा माण्हू रहनि था उहे अलॻि अलॻि फैमिलीज़ जे तौर ते पंहिंजो पाण खे डिक्लेयर कराइनि ताकी असांजी घर आबादी जेका आहे उन में असांजो कंपेरेटिव परसेंटेज वधे ऐं उन खां अलावा जेका असांजी रियलिस्टिक आबादी आहे असां नथा चऊं त नंबर्स फॉर्ज थियणु घुरिजनि जंहिं तरीक़े सां असीं इहो नथा चाहियूं त कराची जी का बि फोर्ज्ड सेंसस थिए इन तरीक़े सां सिंध में बि फोर्ज सेंसस जा असां बिल्कुलु हामी न आहियूं लेकिन रियलिस्टिक जेको असांजी तहक़ीक़ आदमशुमारी आहे उहा आदमशुमारी कंहिं न कंहिं तरीक़े सां रिफ्लेक्ट थियणु घुरिजे उन में तव्हांखे ऐं असांखे मिली करे गॾिजी किरदारु अदा करिणो पवंदो ऐं हिन अवेयरनेस खे वधाइणो पवंदो ताकी नंढे नंढनि ॻोठनि में हर हंध ते जिते बि असांजा माण्हू रहनि था उहे इन इम्पॉर्टेंस खां आगाह हुजनि त सेंसस में प्रॉपर रिप्रेज़ेंटेशन हुननि जी छो ज़रूरी आहे ऐं हो इहो मेक श्योर कनि त हुननि जी जेका सेंसस में रिकॉर्डिंग आहे उहा करेक्ट तरीक़े सां थिए ऐं उन में को मालाफाइड इंटेंशन हुननि खे अंडरमाइन न करे
इन ई नोट सां गॾु साईं मसूद नूरानी साहब तव्हांजो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां पंहिंजो तमामु क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो ऐं ॾाढियूं बहितरीनु ॻाल्हियूं कयूं ऐं तव्हांजो पॉज़िटिव एटीट्यूड यकीनन असांजे लाइ आउं सम्झां थो त मशल राह आहे त असांखे हमेशह हर मसइले खे पॉज़िटिव माइंड सेट सां हल करण जी कोशिशि थैंक करणु यू। घुरिजे। इसहाक साईं तव्हांजी तमामु महिरबानी। तव्हां मां बिल्कुलु जेके एक्सपेक्टेशन्स हुयूं त तव्हां अंगनि अखरनि सां नंबरनि सां साम्हूं ईंदा, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां बिल्कुलु ॾाढो फोकस्ड क्लियर ऐं टू द पॉइंट मौक़िफ़ ॾिनो। ऐं शाह बोस्ते साहब जो मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जे ॾाढो थॉट प्रोवोकिंग डिस्कशन कयो ऐं असांखे जेके चैलेंजिस हिन वक़्तु सिंध फेस करे रही आहे या सिंधी माण्हू फेस करे विया उनजो असांखे अभ्यास ॾिनो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। इनशाला हयाती आहे त वरी हिन क़िस्म जा प्रोग्राम्स पाण कंटिन्यू रखंदासीं। उन वक़्त जे लाइ साथ सलामत, सिंध सलामत।